क़ौमी टीम खे नंढी न वॾी सर्जरी जी ज़रूरत आहे। पाकिस्तानी क्रिकेट पंहिंजे कारकर्दगीअ जी हेठीं सतह ते आहे। असांजो सभ खां वॾो चैलेंज टीम जी कारकर्दगी बहितर करणु आहे। पाकिस्तान क्रिकेट टीम खे दुनिया जी बहितरीन टीमुनि मां हिकु बणाइणो आहे। पीसीबी चेयरमैन मोहसिन नक़वी जो बयान चवे थो इहो चङीअ रीति ॼाणियूं था त छा हली रहियो हो ऐं शिकस्त जा सबब कहिड़ा आहिनि। भारत ख़िलाफ़ शिकस्त हर लिहाज़ खां मायूस कंदड़ हुई। लकी मरवत में बारूदी सुरंग जे धमाके में शहीद थियल जवाननि जी जनाज़े नमाज़ अदा। ISPR मौजिब जनाज़े नमाज़ में कोर कमांडर पेशावर, पाक फौज जे ऑफिसरनि, जवाननि ऐं अवाम जी शिरकत। ISPR जो चवणु आहे त सिक्योरिटी फोर्सिस दहशतगर्दी जी लानत खे ख़त्म करण लाइ पुरअज़म आहे। कैप्टन फराज़ इलियास जी जनाज़े नमाज़ में वज़ीर आज़म, शहबाज शरीफ ऐं आला अमलदारनि जी शिरकत। मलीर पुलिस जी कार्रवाई बैनल सूबाई मुनशात फरोश गिरफ्तार जवाबदारनि जे कब्ज़े मां वॾी मिक़दार में आईसत। गिरफ्तार जवाबदारनि में सैयद रशीद रज़ा, मुज़फ़र ख़ान, अब्दुल बासित शामिल। गिरफ्तार जवाबदार यूनिवर्सिटीज़ ऐं कॉलेजिस में शागिर्दनि खे मुनशात पहुचाईंदा हुआ। पुलिस जो चवणु आहे त मुनशात फरोशनि जे साथियुनि जी गिरफ़्तारी लाइ छापनि जो सिलसिलो जारी आहे। जवाबदारनि ख़िलाफ़ मुनशात एक्ट तहत केस दाख़िल करे वधीक जांच कई पई वञे। अफ्रीकी मुल्क कोंगो जे ॻोठ ते जिहादी तंज़ीमनि जे हमले में 41 ॼणा मारिजी विया। कोंगो जे फ़ौजी तर्जुमान मूजिब गुज़िरियल हिकु हफ़्ते खां मुख़्तलिफ़ हंधनि ते दहशतगर्दनि जे हमलनि में मारिजी वियलनि जो अंग 80 थी वियो आहे। उत्तर कोंगनामी, मसाला, मापसाना ऐं माहिनी ते जिहादी तंज़ीमनि जे इतिहाद एलाइड डेमोक्रेटिक फोर्स जी दहशतगर्दनि हमला कया हुआ। यूरोपीय इलेक्शंस में शिकस्त ते फ्रांसीसी सदर एमानुएल मैक्रोन मुल्क में वक़्त खां अॻु चूंडूं करण जो ऐलान करे छॾियो। फ्रांसीसी सदर चवे थो यूरोपी पार्लियामेंट जी इलेक्शन जे नतीजनि खे नज़रअंदाज़ नथो करे सघिजे। यूरोप में खाबी धुर जी जमायतुनि जो असर वधी रहियो आहे। अॻिते वधण लाइ फ्रांस खे वाज़े अक्सरियत हुअणु घुरिजे। ठारूशा वेझो घर ते हथियारबंदनि जो मुबैना हमिलो, हिकु ॼणो क़तल, औरत ज़ख़्मी। ॻोठ ठारूशनो में 1.5 साल अॻु पसंदि जो परिणो कंदड़ जोड़े जे घर ते हमिलो। फायरिंग में प्रेमी मीर मोहम्मद शेनो क़तल, प्रेमिका ससी चांडियो ज़ख़्मी। नवाबशाह अस्पताल मुंतक़िल। पुलिस जो चवणु आहे त वाक़िए जे इतला खां पोइ जवाबदारनि जी ॻोल्हा कई पई वञे। ICC T20 वर्ल्ड कप जा दिलचस्प मुक़ाबला जारी। स्कॉटलैंड ओमान खे शिकस्त ॾेई छॾी। स्कॉटलैंड ओमान खे 7 विकेटुनि जे नुक़सान ते शिकस्त ॾिनी। स्कॉटलैंड पारां मिडिल ऑर्डर अमेन अयान ख़ान 41 रन्सूं ठाहे नुमाया रहियो। ओमान तरफ़ां सुफ़ियान शरीफ़ 2 विकेटूं वरितियूं।